दोस्तों शमन अली मीराली सिंध जो शहनशाह फ़नकार जैसे शहनशाह जो लक़ब ॾिनो वियो आहे। उस्ताद मंदूर सिखराणी जैसे आवाज़ जे जादूगर सॼो वेंदो आहे। ऐं टियों आहे मुमताज़ मौलाई साहब जो शायर भी थी गुज़रियो है, जिनका कलाम उस्ताद शमन अली मीराली साहब गाया आहिनि। ऐं चौथों आहे वहीद हकड़ो, वो भी शायर है, पर ये बई हिन दौर जा उभरंदड़ फ़नकार आहिनि। दोस्तों इन्हनि जा मां कलाम ऐं हिकिड़े म्यूज़िक ते इन्हनि गायो आहे। चारे कलाम मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, पोइ इहो वोट तव्हां ते छॾींदासीं त कंहिंजो कलाम ऐं कंहिंजी गायकी में दम आहे। पोइ दोस्तों पोइ इन्हनि जो दम तव्हां पाण ई पंहिंजी राय ॾींदा त कंहिंजो आवाज़ सुरीलो आहे ऐं कंहिं गायकी सुहिणे तरीक़े सां गाई आहे ऐं कंहिंजो कलाम तव्हांखे पसंदि आयो आहे। मुझे सामू अची वे तो के यार समा सिख सालन जिया दीदार कयामा। मुझे सामू अची वे तो के यार समा मुझे दोस्तों शमन अली मीराली सिंध जो वॾो फ़नकार है, क्लासिकी फ़नकार है, जैसे सिंध छा पूरे पाकिस्तान में ॿुधियो वेंदो आहे। ॿियनि मुल्कनि में भी तमाम घणो ॿुधियो ऐं पसंदि कयो वेंदो आहे। दोस्तों उन सां गॾु उस्ताद मंदूर सिखराणी भी पंजे सिंध जो ऐं पूरे पाकिस्तान जो वॾो सिंधी फ़नकार है, क्लासिकी उहो भी फ़नकार है। ऐं इन्हनि ॿिन्हिनि जा केतिरा ई मुक़ाबला थिया। इन्हनि ॿिन्हिनि इंडिया जी धुननि ते भी घणो गायो। ऐं टियों आहे मुमताज़ मौलाई जो हिन दौर जो उभरंदड़ फ़नकार है, जैसे हींअर हिन दौर में अवाम तमाम घणो मोट ॾे थी, तमाम घणो पसंद करे थी। ऐं ही पहिरियां त शायर हो, हींअर त सुठो फ़नकार थी वियो आहे। ॿियो आहे उस्ताद वहीद हकड़ो, जिनकी शायरी उस्ताद शमन अली मीराली साहब गाई ऐं मुमताज़ मौलाई जी भी शायरी उस्ताद शमन अली मीराली गाई। दोस्तों अॼु इन्हनि जा असां कलाम ॿुधूं था, पोइ असां तव्हां ते इहो छॾूं था त जंहिंखे तव्हां वोट ॾियो ऐं जंहिंजी गायकी ऐं आवाज़ तव्हांखे पसंदि अचे त असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं कंहिंजो आवाज़ तव्हांखे सुठो लॻो ऐं कंहिंजी धुन तव्हांखे सुठी लॻी इहो ज़रूरु असांखे ॿुधाइजो। सुनो यार मिलियो वा जोड़ीदार मिलियो वा, कया शुक्र रब जो, कया शुक्र रब जो सचो प्यार मिलियो वा। सुनो यार मिलियो वा जोड़ीदार मिलियो वा, सुनो यार मिलियो वा जोड़ीदार मिलियो। मुझी गुल परी तू आ, मुझी पोपरी तू आ, जह में साहुआ मुझो, जह में साहुआ मुझो उहा छोकरी तू आ, मुझी गुल परी तू आ, मुझी पोप। दोस्तों इहो फ़ैसिलो तव्हां ते छॾूं था त तव्हां फ़ैसिलो करे असांखे कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों ये चारई फ़नकार सिंध जा भलोड़ फ़नकार थी गुज़रिया आहिनि। इन मां ॿ त फ़नकार आहिनि, ॿ शाइर हुआ, पर हींअर उन्हनि जो वॾो मान आहे सिंध में ऐं आवाज़ भी तमाम घणो मक़बूल अथनि। दोस्तों असांजी वीडियो के लाइक ज़रूरु कजो। इंशाअल्लाह हाणे तव्हांखे अहिड़ा मुक़ाबले वारा वीडियो ज़रूरु मिलंदा असांजे चैनल ते। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे, वीडियो को लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।